जय झूलेलाल दोस्तों, तव्हां सभिनी जो मुंहिंजे यूट्यूब चैनल नरेश उधाणीअ ते स्वागत आहे। तव्हां सभिनी ख़बर आहे त मुंहिंजी 7वीं सिंधी पिक्चर वरदान 3 जेका 21 मार्च 2025 ते ऑल ओवर इंडिया रिलीज़ थी, उहा तव्हां सभिनी ऑडियंस जे सॼे सिंधी समाज जे प्यार बदौलत ब्लॉकबस्टर थी चुकी आहे। सॼे सिंधी समाज फिल्म खे ज़बरदस्त पसंदि कयो आहे ऐं इहा फिल्म तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि जी बदौलत अॼु इंटरनेशनल लेवल ते पहुची चुकी आहे। ताज़ो ई सिंधु एकता मंच पारां 12 खां 15 जुलाई ताईं नेपाल में इंटरनेशनल सिंधी सम्मेलन रखियो वियो हो। हुन में विजय कोटवाणी ऐं सिंधु एकता मंच जे सभिनी बानीकारनि पारां मूंखे नेपाल में गेस्ट ऑफ ऑनर करे घुरायो वियो ऐं उते वरदान 3 जी हिकु स्पेशल स्क्रीनिंग कई वई हुई। त अचो त मां तव्हांखे पंहिंजे नेपाल जो ट्रिप जो सैर करायां। त दोस्तों, मुंहिंजी जर्नी शुरू थी इंदिरा गांधी इंटरनेशनल एयरपोर्ट खां। त इहो आहे दिल्लीअ जो इंटरनेशनल एयरपोर्ट ऐं हितां खां फ्लाइट हुई नेपाल जी। उते मूंखे कुझु इंदौर जा सिंधी भाउर बि गॾिजा जेके नेपाल वञी रहिया घुमण। ऐं हाणे थोरे टाइम में बोर्डिंग थींदी। त हीअ बोर्डिंग थी वई। तमामु शानदार फ्लाइट हुई रॉयल नेपाल एयरलाइंस ऐं वठो इहे टेक ऑफ थियो। मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधाए छॾियां त दिल्लीअ खां नेपाल वेंदे विच ते माउंट एवरेस्ट जूं जेके चोटियूं थींदियूं आहिनि, जंहिंखे असां सिंधीअ में टकरियूं चवंदा आहियूं, उन्हनि जो नज़ारो तमामु शानदार ॾिसणु मिलियो। ईअं पियो लॻे या त बर्फ़ में इहे वाइट टकरियूं झूमी रहियूं आहिनि। ऐं तव्हां जेके ॾिसी रहिया आहियो इहे बादल आहिनि ऐं बादलनि जे विच में इहे एवरेस्ट जी टकरियूं, तमामु सुहिणो नज़ारो। ऐं बसि असां हिते त्रिभुवन इंटरनेशनल एयरपोर्ट पहुची वियासीं ऐं हितां खां पोइ मां रवानो थियुसि 5 स्टार होटल हयात रिजेंसी उन तरफ़। ऐं नेपाल जो काठमंडू तमामु सुहिणो नज़ारो तव्हां ॾिसी रहिया आहियो। टैक्सीअ मां वञी रहियो आहियां ऐं वठो हीअ अची वई हयात रिजेंसी, जंहिंजी प्रॉपर्टी तमामु शानदार आहे। ऐं मां तव्हांखे हिन जो इंटीरियर बि ॾेखारियां। त हीअ हिन इंटीरियर आहे, ख़ूबसूरत प्रॉपर्टी। ऐं बसि हाणे थोरे टाइम में मां रेडी थी करे जेको पहिरियों प्रोग्राम हो कल्चर प्रोग्राम, उहो हाणे मां अटेंड कंदुसि। सिंधी कल्चरल प्रोग्राम में सिंधु एकता मंच जे सभिनी बानीकारनि ऐं उल्हासनगर जे विनोद पंजवाणी ऐं असांजे हांगकांग जा अजीत खैरपुरी साहिब सां गॾु बि जाम धूम मचाए थी। ऐं इहो नेपाल जा कलाकार, उन्हनि जी तव्हां डांस ॾिसो। ऐं हाणे सेकंड डे सुबुह जो अर्ली मॉर्निंग पूल साइड ते योगा सेशन रखियलु हो, उहो अटेंड कयोसीं। मौसम तमामु बढ़िया हो, हल्की फुल्की बूंदा बांदी बि हुई। ऐं हिन खां पोइ असांजे स्नैक्स जो प्रोग्राम रखियलु हो, काफ़ी आइटम हुयूं ऐं नाश्तो करे असांजो साइट सीइंग जो प्रोग्राम हो। त असां हाणे निकिता आहियूं पशुपतिनाथ मंदर तरफ़। चवंदा आहिनि त असां हिंदू धर्म में असां अगरि 4 धाम कयूं था ऐं तंहिंखां पोइ अगरि भोलेनाथ जो पशुपतिनाथ मंदर दर्शन नथा कयूं त इहे 4 धाम व्यर्थ आहे।
इहा मानता आहे ऐं इहा असांजी वॾी ख़ुशकिस्मती आहे जो असांखे भॻवानु भोलेनाथ जो पशुपतिनाथ मंदर जो दर्शन करणु मिलियो। अंदरि कैमरा अलाउड कान्हे की, पर ॿाहिरां जेके बि सीन कवर करण जी कोशिशि कई आहे उहे मां तव्हां सभिनी खे ॾेखारियां थो। तंहिंखां पोइ असां रवाना थियासीं स्वयंभू मंदर तरफ़, जेको ऊचे पहाड़ ते आहे ऐं उते बांदरनि जो काफ़ी तइदाद पिणु ॾिसणु मिलियो। उन मंदर जो असां दर्शन कयोसीं ऐं उन जा कुझु नज़ारा मां तव्हांखे ॾेखारियां थो। हाणे मां तव्हांखे मिलायां थो कुझु ख़ासि शख़्सियतुनि सां। हे असांजा पहिरियों राजकुमार सिंधी साहिबु जेके काठमंडू रहंदा आहिनि ऐं उतां सचमुच शान आहिनि। तंहिंखां पोइ असां श्री विजय पटवाणी साहिबु जेके सिंधु एकता मंच जा फाउंडर ऐं राष्ट्रीय अध्यक्ष आहिनि। तंहिंखां पोइ असांजा ज्योति टिटवाणी मैडम। असां सभिनी गॾिजी जाम एंजॉय कयोसीं। स्वयंभू मंदर खां पोइ असां निकितासीं मार्केट तरफ़। इन विच में जाम बरसाति बि पइजी वई ऐं बिगल मौसम में हे ॾिसो तव्हां काठमंडू जो हिकु वॾो मार्केट जिते हर टाइप जूं शयूं मौजूदु हुयूं, इंडिया जूं, चाइना जूं, भूटान जूं, ऐं असां सभिनी मेंबरनि उतां केतिरियूं शयूं ख़रीद कयूं। सॼो ॾींहुं घुमण खां पोइ देर शाम जो असीं वापसि होटल पहुतासीं ऐं ॾिसो ही होटल जो नाइट व्यू। बसि हाणे थोरे टाइम में ॿिए ॾींहं ते बि कल्चर प्रोग्राम शुरू थींदो ऐं असां उहो अटेंड कंदासीं। मूंसां गॾु आहिनि प्रताप पिंजाणी साहिबु अजमेर जा ऐं जेके NCPCL जा एक्स डायरेक्टर आहिनि। ऐं हाणे असांजी ट्रिप जो टियों ॾींहुं तमामु सुहिणो मौसम,
काली घट आहे ऐं मुंहिंजे रूम खां ही मां तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां पूल साइड जो व्यू। साम्हूं असांजे मेंबरनि पारां योगा बि कया वञनि था, उहो बि तव्हां ॾिसी सघो था। अॼु मां तव्हांखे पंहिंजे रूम मां इहो तव्हांखे पूल व्यू हिन करे थो ॾेखारियां छो त टे ॾींहं सुबुह जो नाश्ते खां पोइ असांजी पूल पार्टी आहे ऐं असां सभु मेंबर्स नाश्तो करे पूल पार्टी इंजॉय कंदासीं। ऐं वठो हीअ पूल पार्टी, हिन में तमामु सुठे नमूने सां इंजॉय कयोसीं ऐं हीअ मां कुझु नज़ारा तव्हांखे ॾेखारियां थो। ऐं पूल खां पोइ असां सभिनी मेंबरनि लंच वरितीसीं ऐं लंच खां पोइ जीअं त तव्हां ख़बर आहे त वरदान 3 जी स्पेशल स्क्रीनिंग हुई त बसि उहा पोइ मूवी स्टार्ट थी वई। सिंधी पिक्चर सिंधी सम्मेलन में ॾेखारी थी वञे। वरदान 3 पिक्चर में तव्हांखे छा शिक्षा मिली ऐं तव्हां वरदान 3 लाइ छा चवणु चाहींदव? थोरो 2 मिंट। ॾाढी बढ़िया पिक्चर हुई, ॾाढी सुठी सम्झाइणी कि अॼु जे ॿारनि खे जेको असां इहे पिक्चर ज़रूरु ॾेखारियूं त उन्हनि खे पंहिंजी संस्कृति, पंहिंजे वॾनि जी मान मर्यादा आदर कीअं करणु घुरिजे ऐं पंहिंजे समाज में असांखे कीअं पंहिंजी संस्कृति खे बनाए रखिणो आहे, इहो ॾाढो सुठो सम्झाइण ॾिनी आहे। मां वरदान 3 मूवी ॾिठी आहे। एॾी सुठी, एॾी संस्कारनि सां भरियल। असां जेके अॼुकल्ह ग़लतियूं कयूं था, ॿारनि खे सिंधी नथा सेखारियूं या ॿारनि लाइ सुठो नथा, मतिलबु उनखे सुठा संस्कार नथा विझूं, उनजो केॾो असरु असांजी पूरी ज़िंदगीअ ते थो पवे। मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां डायरेक्टर जी, जंहिं एॾो सिंधीअ में एॾो सुठो मतिलबु असांखे ॾींदो आहे, असांखे सिखियत ॾिनी आहे। मां जाम शुक्रगुज़ार आहियां। थैंक यू। अॼु 15 जुलाई आहे, असांजे सम्मेलन जो लास्ट ॾींहुं। अॼु असां चेकआउट आहे। पोयां 2 ॾींहं 12, 13, 14 जुलाई असां फुल सिंधियत जे माहौल विच में ॾाढो इंजॉय कयोसीं ऐं मूवी बि सभिनी ॾाढी वणी। केतिरा ई व्यूज़ असांखे आया, पर टाइम जी कमीअ करे असां सिर्फ़ु 2-3 व्यूज़ तव्हांखे ॾेखारे सघियासीं ऐं बसि। ऐं अॼु वापसि एयरपोर्ट नेपाल जो ऐं उतां खां मुंहिंजी इंडिया वापसी आहे ऐं थोरे टाइम में मां दिल्ली एयरपोर्ट पहुचींदुसि ऐं उतां सिधो ई पंहिंजे घर अहमदाबाद। त तव्हां हीउ वीडियो ॾिठो, इन लाइ तव्हांजा शुक्राना। तव्हां हीउ वीडियो ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो, कमेंट कजो ऐं मुंहिंजो चैनल नरेश उदाणी ज़रूरु सब्सक्राइब कजो। जय झूलेलाल।